नाज़रीन, तइलीमी बोर्ड हैदराबाद पारां 10हीं क्लास जे जनरल साइंस ग्रुप जे नतीजनि जो ऐलान कयो वियो आहे। ई तारीख़ में पहिरियों भेरो हूंदो तइलीमी बोर्ड हैदराबाद जे हवाले सां त उन बिना इम्तिहान जे ॿारनि खे प्रोमोट पॉलिसी तहत पास कयो वियो आहे। हिते जेके फर्स्ट पोजीशन सेकंड या थर्ड पोजीशन हासिल कंदा हुआ शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं, उन्हनि जो बि उहो ई तरीक़ेकार हो। सिर्फ़ु उन्हनि खे पोजीशन बदिरां हाणे मेरिट जे हवाले सां पहिरियों ॿियो ऐं चों नंबर ॾिना विया आहिनि। हिते जिन शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि पोजीशनूं हासिल कयूं आहिनि उन्हनि सां कोशिशि कंदासीं त ॻाल्हाए सघूं। गॾोगॾु तइलीमी बोर्ड हैदराबाद जे अमलदारनि सां बि ॻाल्हाईंदासीं, उन्हनि खां पुछंदासीं त उन्हनि खे हीअ अनोखी जेका रिज़ल्ट आई आहे उहा कीअं थी लॻे। मूंखे ॾाढो सुठो थो लॻे अॼु हिते मां थर्ड पोज़ीशन हासिल कई आहे। बिल्कुलु तॾहिं वधीक ख़ुशी थी आहे, पर हिन में को शक न आहे त हयात में असांखे ऑनलाइन क्लासिस ॾिना विया ऐं असांखे बिल्कुलु अहिड़ी ई तयारी कराई वई त अगरि असां एग्ज़ाम्स ॾियूं हा त शायदि असां इन खां बि वधीक इंशाल्लाह पोज़ीशन हासिल करे सघूं हा, छो जो असांजे स्कूल में एॾी सुठी तयारी थी हुई असांजी। पैगाम ॾींदो जेके घर में वेठियूं आहिनि शागिर्दियाणियूं पढ़ण नथियूं, उन्हनि लाइ कहिड़ो पैगाम? मां उन्हनि खे इहो ई चवंदमि त अॼुकल्ह जे ज़माने में औरत जो पढ़णु त इलाही ज़रूरी आहे। औरत अगरि तालीम याफ़्ता हूंदी त उहा पाण खे बि संभाले सघंदी ऐं पंहिंजी नसलुनि खे बि संभाले सघंदी। त मुंहिंजो इहो ई मैसेज आहे त तव्हां घरनि में न वियो, तव्हां उथो ऐं तव्हां तालीम हासिल कयो, छो जो तालीम ई सभिनी खां वॾो ज़ेवर आहे। I feel very proud that I'm here and I got third position without giving any exam. मुझे शायद तब ज़्यादा खुशी होती क्योंकि मैं अपना बेस्ट देती एंड आई थिंक आई रिसीव बेटर देन दिस। हिस्ट्री में कॾहिं अहिड़ी का ॻाल्हि न थी, वॾी ॻाल्हि आहे असां लाइ त असां पहिरें दफ़ा ईअं असां सां थियो आहे त असां बिना इम्तिहान ॾियईं पहिरीं सेकेंड पोज़ीशन ते अची वई आहियां। अलाह जो वॾो शुक्र आहे ऐं सभिनी खां वॾी महिरबानी असांजे प्रिंसिपल जी, जंहिं असांखे अहिड़ो प्लेटफॉर्म ॾिनो, अहिड़ो कॉलेज ॾिनई असांखे जिते असांखे अहिड़ी एजुकेशन थी ॾिनी वञे त असां पोज़ीशन खणी था सघूं। पहिरीं ॻाल्हि त असां एटलीस्ट 9th क्लास जा त इम्तिहान ॾिना जंहिंमें असांजी सेकेंड पोज़ीशन आई ऐं उनजी बेस ते ठही आहे। मतिलबु इन जो इहो ई मतिलबु आहे त असां पंहिंजा इम्तिहान त ॾिना आहिनि ऐं उनजी असांजी तालीम ते ई असांजी पूरी परसेंटेज ठही आहे ऐं इन जो वॾो शुक्र आहे। सर जी, बिना इम्तिहान जे पहिरीं ॻाल्हि त कुझु इहो नथो चई सघिजे त कुझु कयो कोन्हे असां, छो त महिनत हर जॻह ते थींदी आहे। ठीकु आहे, महिनत करण वारो माण्हू हूंदो आहे, इंसानु हूंदो आहे ऐं एक्नॉलेज करणु ज़रूरी आहे सर, छो त के चवंदा आहिनि हाणे महिनत कोन कई आहे तव्हां, हाणे तव्हांजी पोज़ीशन आई आहे, तव्हांखे कीअं पियो फील थिए। इहा को मुंहिंजे ख़्याल से इहो को लाइबल क्वेश्चन कोन्हे, छो त 9th में बि ओतिरी महिनत थी हुई। ठीकु आहे, ऐं मैट्रिक में जंहिं तरीक़े सां असां पढ़िया आहियूं उनखे अॻियां रखणु ज़रूरी आहे सर। पहली बात तो ये है कि देखें किस मरज़ से हम दो चार थे, किस वबाई मरज़ से हम दो चार थे। हमें अपने बच्चों की सेहत पहले देखनी है, बच्चों की ज़िंदगी पहले देखनी है, बच्चों को सेहतमंद माहौल पहले देना है। फिर सब चीज़ें सारी तवक्कुआत उनसे उस वक्त की जा सकती हैं जब हम उनकी सेहत को, उनकी ज़िंदगी को तहफ़्फ़ुज़ फराहम कर सकेंगे। जिस सूरत हाल से हम पूरा मुल्क, पूरी दुनिया दो चार थी, उसके अंदर तो ये फ़ैसला करना ही नागुज़ीर था, लाजिम था, हमारे बच्चों की सेहत और सलामती को मद्देनज़र रखते हुए। और फिर सिंध ने जो प्रमोशन पॉलिसी बनाई है वो बड़ी सॉफ्ट बनाई है, वो बच्चों को बहुत फेवर कर रही है। नाज़रीन, पोजीशन हासिल कंदड़ शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि जूं अवां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त उन्हनि खे ख़ुशी थी रही आहे त उन्हनि पोजीशन हासिल कई आहे, पर जेकॾहिं इम्तिहान थियनि हा उन दौरान हू पोजीशन माणीनि हा त इन खां वधीक उन्हनि खे ख़ुशी थिए। कैमरामैन जमील पठान सां गॾु इम्तियाज़ खोसो, टाइम न्यूज़ हैदराबाद।